يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما أما بعد فإن خير الكلام كلام الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار قال الله سبحانه وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألم تر أن الله يسجد له من في السماوات ومن في الأرض والشمس والقمر والنجوم والشجر والدواب وكثير من الناس وكثير حق عليه العذاب ومن يهن الله فما له من مكرم إن الله يفعل ما يشاء سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم मोहतरम अज़ीज़ दोस्तों मुसलमान भाइयों ज़मीन ऐं आसमानन में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बेशुमार मखलूक मौजूद है ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला वो अज़ीम खालिक है मालिक है जंहिं दुनिया के अंदर जेतिरियूं ऐं जेके बि शयूं पैदा कयूं आहिनि
उन्हनि सभिनी में का हिकु शइ बि बेफ़ाइदा, फज़ूल ऐं बेकार कोन्हे। अल्लाह ताला जे मख़लूक़ में हर शइ खे अल्लाह सुब्हानो ताला कंहिं न कंहिं मक़सद जे लाइ पैदा फ़रमायो आहे। ऐं हर शइ जी अहमियत बि तेसि ताईं बरक़रार रहंदी आहे जेसि ताईं उहा शइ जंहिं मक़सद लाइ पैदा कई वई हुजे उन मक़सद उन मां उहो पूरो थींदो हुजे। दुनिया जे अंदरि तव्हां ॾिसंदा केतिरा कारखाना, फैक्ट्रियूं, मुख़्तलिफ़ मसनूआत ठाहिण वारियूं जेके बि कारखाना ऐं फैक्ट्रियूं आहिनि, उहे जॾहिं हिकिड़ी अदना नंढड़ी शइ, मिसाल जे तौर ते सुई आहे, उनखे ठाहिनि था त उन जे पोयां बि उन्हनि जो मक़सदु हूंदो आहे। सुईअ जो बि जेको सोराख़ आहे, जॾहिं उहो टुटी वञे ऐं उन में धाॻो न लॻी सघे त उहा सुई बि कंहिं कम जी कोन्हे। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे समूरी मख़लूक़ जे अंदरि सभ खां आला ऐं अशरफ फ़ज़ीलत वारो इंसान ज़ात खे बनायो आहे। फरमाई वलक़द करमना बनी आदम अला कसीर मिमन ख़लक़ना। आदम जे औलाद खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो असां इज़्ज़त ॾिनी आहे पंहिंजे उन घणी मख़लूक़ ते जंहिंखे असां पैदा कयो आहे। हाणे अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॿियूं बि जेके शयूं पैदा कयूं आहिनि उहे सभु जो सभु अल्लाह ताला जंहिं कम जे लाइ उन्हनि खे पैदा कयो आहे उहे पंहिंजो मक़सद खे पूरो कनि पियूं। सवाइ हिन इंसान जे, इंसान खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त दुनिया में पैदा फ़रमायो पंहिंजे बानप जे लाइ त हिनखे दुनिया में वञण खां पोइ बानू थी रहणो आहे, जंहिंखे तव्हां सम्झो था बानू, नौकर ऐं ॿिए जे मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारण वारो जेको पंहिंजी मर्ज़ी न हलाए सघे उनखे बानू चइबो आहे। अल्लाह ताला इंसान खे इन ई कम जे लाइ पैदा कयो आहे त उनखे बानू थी रहणो आहे ऐं बाने जो कमु छा आहे, पंहिंजे मालिक जी इबादत करे। क़ुरान करीम में अल्लाह सुब्हानो ताला इहो मक़सदु बयानु कयो आहे तव्हां ऐं असांजे ज़िंदगी जो। फरमाई फ़ज़किर इन्न ज़िक्रा तनफ़उल मुमिनीन वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून मा उरीदु मिनहुम मिन रिज़्क़िन वमा उरीदु अन युतइमून इन्नल्लाह हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो मुंहिंजा सुहिणा नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां नसीहत करियो, पर तव्हांजे ज़ुबान सां बि नसीहत फ़ाइदो उनखे ॾींदी तनफ़उल मुमिनीन, जंहिंजे दिलि जे अंदरि ईमान हूंदो। नसीहत कहिड़ी करणी आहे? अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो मुंहिंजे बाननि खे उन्हनि जे पैदाइश जो मक़सदु, उन्हनि खे छाजे करे दुनिया में मोकिलियो वियो आहे उहो मक़सदु तव्हां उन्हनि खे ॿुधायो। वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। रब तो फरमाए मूं इंसाननि ऐं जिन्ननि खे फ़क़ति पंहिंजे इबादत जे लाइ पैदा कयो आहे। मा उरीदु मिनहुम मिन रिज़्क़िन वमा उरीदु अन युतइमून। अल्लाह फरमाए थो आऊं तव्हां खां रिज़्क़ कोन थो घुरां, आऊं तव्हां खां खाधो कोन थो घुरां। जॾहिं त दुनिया में ॾिसो माण्हू उन्हनि कूड़नि मबूदनि सां केॾा सचा ऐं वफ़ादार आहिनि, जिन वटि नज़राना बि ॾियणा पवनि था, जिन वटि जानवर बि ज़बह करणा पवनि था, जिन जा जेब बि भरणा पवनि था, जिन जा अकाउंट बि भरणा पवनि था, जिन जा लिबास बि ख़रीद करणा पवनि था, उन्हनि जे दर ते माण्हू कीअं हाज़िरियूं भरीनि था। रब्बुल आलमीन फरमाए थो मा उरीदु मिनहुम मिन रिज़्क़िन वमा उरीदु अन युतइमून। सचे ख़ालिक जी निशानी इहा आहे, सचे माबूद जी निशानी इहा आहे
त उनखे पंहिंजे इबादत गुज़ारनि जे अंदरि काई लालच कोन हूंदी आहे। इन अल्लाह हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन, उहो रब तव्हांखे रोज़ी बि रसाए थो ऐं इंतिहाई ताक़तवर रब आहे। उन तव्हांखे दुनिया जे अंदरि फ़क़ति पंहिंजे इबादत जे लाइ पैदा कयो आहे। पर रब्बुल आलमीन फरमायो ज़मीन और आसमान में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी जेतिरी मख़लूक आहे उहा सभु जी सभु मख़लूक अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सजदो करे थी। सभु अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक खे सुञाणनि था, सवाइ घटि कुझु इंसाननि जे जिन वटि अल्लाह जे ज़ात जो बि क़द्रु कोन्हे। फरमाई अलम तर अन्नल्लाह यसजुदु लहू मन फिस समावाति व मन फिल अर्द, छा तव्हां ॾिसो कोन था, तव्हांखे मालूम न आहे आसमाननि में जेतिरी बि मख़लूक आहे उहे सभु जा सभु अल्लाह खे सजदो कनि था। ज़मीन में अल्लाह जी जेतिरी मख़लूक आहे उहा सभु जी सभु मख़लूक अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं सजदा रेज़ आहे। व शम्स वल कमर, सिज बि अल्लाह खे सजदो करे थो, चंड बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सजदो करे थो। सही बुखारी में हदीस मौजूद आहे। इमामुल अंबिया मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं सिज शाम जे टाइम ते जॾहिं ग़ुरूब थियण जे लाइ वेंदो आहे, सिज लहण वारी जॻह ते पहुचंदो आहे, अल्लाह जे अर्श जे साम्हूं वञी सजदो कंदो आहे ऐं रब्बुल आलमीन खां इजाज़त वठंदो आहे त मालिक जे कॾहिं सुभाणे जितां उभरियो आहे या अॼु उतां उभरण जी इजाज़त ॾिनी वञे त आउं उतां ई वञी उभरां। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां सिज खे इजाज़त मिले थी। इहो सिज रोज़ाना शाम जो अल्लाह जे साम्हूं सजदो करे थो। व शम्स वल कमर, चंड जे पूरी दुनिया खे रोशनी ॾिनी आहे अल्लाह जे हुक्म सां। उन चंड खे बि पंहिंजे सूंहं ते पंहिंजे हुस्न ऐं ख़ूबसूरती ते नाज़ कोन्हे, फ़ख़्रु कोन्हे, अल्लाह जे ज़ात जे साम्हूं उन वटि तकब्बुर कोन्हे। उहो चंड बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं सजदो करे थो। व नुजूम व शजर, सितारा आसमान में केतिरा आहिनि, इहे सभु जा सभु अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सजदो कनि था। व शजर, दुनिया जे अंदरि वण केतिरा आहिनि, इहे समूरा वण अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं सजदो कनि था। व दवाब, ऐं जेतिरा जानवर दुनिया में आहिनि, इहे सभु जानवर जेको उन्हनि खे इबादत जो तरीक़ो सेखारियो वियो आहे उन तरीक़े सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं इबादत कनि था। पर जॾहिं इंसाननि जो वारो आयो, तरतीब सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त ज़िक्र कंदे इंसान जे बारे में छा फरमायो? फरमाई व कसीरुम मिनन नास व कसीरुन हक़ अलैहिल अज़ाब, केतिरा ई इंसान अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे ज़िंदगी जे मक़सद खे सुञाणनि था, उहे बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे टाइम साम्हूं मुक़ररु वक़्तनि ते सजदारेज़ हूंदा आहिनि। पर व कसीरुम मिनन नास व कसीरुन हक़ अलैहिल अज़ाब, रब तो फरमाए केतिरा इंसान दुनिया में अहिड़ा आहिनि जेके अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे सजदे खां इनकार करे अल्लाह जे अज़ाब जा मुस्तहिक़ बणिजी विया आहिनि। अॻियां अल्फाज़ क़ुरान करीम जा केॾा अजीब अल्फाज़ आहिनि ऐं अज़ीम अल्फाज़ आहिनि। फरमाई वमन युहिनिल्लाहु फमा लहू मिन मुकरिम, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जंहिंखां सजदे जी तौफ़ीक़ खसे उनखे ज़लील ऐं रुसवा करे छॾे, फमा लहू मिन मुकरिम, उनखे केर बि इज़्ज़त ॾियण वारो कोन्हे। इन्नल्लाह यफ़अलु मा यशा, रब जी मर्ज़ी आहे आसमान ऐं ज़मीननि जे अंदरि, हिन पूरे जहान जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी मर्ज़ी आहे, जीअं चाहे तीअं करे। यानी समूरी मख़लूक, सिज, चंड, वण, सितारा, सभु मख़लूक अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सजदो करे थी। किथे क़ुरान में फरमाई तो सब्बिहु लहु समावातु सबउ वल अर्ज़ु व मन फीहिन्ना, सत आसमान ऐं उन्हनि में जेतिरी मख़लूक आहे, ज़मीन ऐं उन में जेका मख़लूक आहे, उहे सभु जा सभु अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सजदो कनि था। व इम मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम, हर शइ अल्लाह जे साम्हूं सजदो करे थी, लेकिन तव्हां उन्हनि जे तस्बीह ऐं उन जे इबादत जे तरीक़े खे सम्झी कोन था सघो। कुल्लुन कद अलिम सलातहु व तस्बीह, हर शइ खे अल्लाह इबादत जो तरीक़ो बि सेखारे छॾियो आहे, तस्बीह जो तरीक़ो बि सेखारियो आहे। ईअं न आहे त ही वण टण, सिज, चंड अल्लाह जी बि मख़लूक बग़ैर इल्म जे अल्लाह खे सजदो करे थी, न। अल्लाह फरमायो कुल्लुन कद अलिम सलातहु व तस्बीह, हर शइ खे पंहिंजे इबादत जो इल्म आहे। ही इंसान आहे जंहिंखे पंहिंजे इबादत जो इल्म बि कोन्हे। ई चए थो जीअं मूंखे ज़हन में अचे पियो
जीअं मूंखे ॻाल्हि सम्झ में अचे पई, बसि उल्हंदे तरफ़ मोह करे अलाह जे साम्हूं सजदो करियूं पिया। क़बूल करण वारी ज़ात अलाह जी आहे। अलाह ताला फरमाए थो जानवर जेके आहिनि उहे बि पंहिंजे इबादत जो इल्मु रखनि था। कहिड़ो इल्मु? जेको अलाह उन्हनि खे सेखारियो आहे। त तव्हांखे अलाह रब्बुल इज़्ज़त जी इबादत हिन तरीक़े सां करणी आहे। जानवर हर शइ अलाह ताला जी तस्बीह ऐं निमाज़ जो तरीक़ो उनखे ॼाणनि था ऐं उन अंदाज़ सां उहे अलाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं सजदो कनि था। त साबित थियो अलाह ताला जी समूरी मख़लूक अलाह रब्बुल इज़्ज़त जी तस्बीह बयानु करे थी, अलाह ताला खे सजदो करे थी। हाणे जेकॾहिं तव्हां असां अलाह ताला खे सजदो न कंदासीं, अलाह ताला जी तस्बीह बयानु न कंदासीं, अलाह जे शान में ज़रे जे बराबरि कमी कोन ईंदी। अलाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजे इबादतनि खां असांजे इबादतनि खां बेपरवाह आहे। क़ुरान करीम में किथे अलाह फरमाई इन्नल्लज़ीना इंद रब्बिका ला यस्तकबिरूना अन इबादतिही। अलाह जी उहा मख़लूक जेका अलाह वटि आहे, यानी मलाइक आसमाननि ते अलाह वटि आहिनि, अर्श जे मथां। अर्श ते अलाह जी ज़ात मुस्तवी आहे ऐं मलाइक उते जेके मौजूदु आहिनि सभु जा सभु अलाह जे इबादत खां तकब्बुर कोन था कनि। यानी इबादत न करणु इहो तकब्बुर आहे। इहो छा आहे? तकब्बुर आहे। असांजे मुआशिरे में तकब्बुर सुठो कपिड़ो पाइण खे चइबो, सुठो लिबास इस्तेमालु करण खे चइबो। हालांकि तकब्बुर छा आहे? हक़ जो इनकार करणु आहे। अलाह ताला जी इबादत हक़ आहे ऐं इन जो जेको माण्हू इनकार करे थो उहो मुतकब्बिर आहे। उनजे अंदरि वॾाई आहे, उनजे अंदरि तकब्बुर आहे ऐं इन हद ताईं आहे जो पंहिंजे रब जे साम्हूं झुकण में ऐब महसूसु करे थो। इन खां वॾो तकब्बुर कहिड़ो हूंदो? फरमाई इन्नल्लज़ीना इंद रब्बिका ला यस्तकबिरूना अन इबादतिही व युसब्बिहूनहु व लहू यसजुदून। अल्लाह वटि जेका मख़लूक आहे उहे सभु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तस्बीह बयानु कंदा ऐं सभु जा सभु अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे सजदो कंदा। कंहिंमें तकब्बुर ऐं वॾाई कोन्हे। किथे रब्बुल आलमीन फरमायो वलहू मन फिस समावाति वल अर्ज़ वमन इंदहू ला यस्तकबिरूना अन इबादतिही वला यस्तहज़िरूना। उहा अल्लाह जी मख़लूक जेका अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि आहे उहे मलाइका अल्लाह जे साम्हूं सजदो कंदा, इबादत कंदा ऐं वला यस्तहज़िरूना, थकनि बि कोन था। असीं त थकिजी पवंदा आहियूं न, बोर थी पवंदा आहियूं दीन जूं ॻाल्हियूं ॿुधंदे, दीनी प्रोग्राम ॿुधंदे, अल्लाह जी तारीफ़ ॿुधंदे, अल्लाह जा अहकाम ॿुधंदे असीं थकिजी पवंदा। अल्लाह ताला फरमायो उहे मलाइक थकजनि बि कोन था। युसब्बिहून अल-लैल वन-नहार वला यफ्तुरून। ॾींहुं राति अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी तस्बीह बयानु कनि था ऐं को वक़फ़ो बि कोन कंदा आहिनि, थकनि बि कोन था ऐं दरमियान में को वक़फ़ो बि कोन्हे। ॾींहुं राति अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इबादत कंदा। एसाईं जो इमामुल अंबिया मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इम मिन शैइन इल्ला, बल्कि फरमायाऊं अल्लाह जे रसूल फरमायो मा मिन मौज़िइन फिस समाए, आसमान में 4 आंगुरियूं रखण जेतिरी जॻह कोन्हे। इल्ला व मलाइकुन वाज़िउन इल्ला व मलावलकुन वाज़िउन जबहतहु साजिदन लिल्लाह, मगर अल्लाह जा मलाइक उते बि पंहिंजी पेशानी रखी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं सजदा रेज़ आहिनि। हर मख़लूक अल्लाह खे सुञाणे थी ऐं इहा इबादत मलाइकनि जी कीअं आहे? क़ुरान करीम में अल्लाह फरमायो वल मलाइकतु मिन खीफ़तिही, अल्लाह जे ख़ौफ़ खां अल्लाह जी इबादत कंदा। हालांकि मलाइकत गुनाहनि खां पाक आहिनि। बज़ाहिर इंसान सोचे थो ख़ौफ़ उनखे थियणु घुरिजे, डपु उनखे हुजणु घुरिजे जंहिंमें नाफ़रमानी जो मादो हुजे, जंहिंजे अंदरि गुनाह उनजे फितरत में हुजे। अल्लाह जे मलाइकनि में फितरत में गुनाह कोन्हे ऐं अल्लाह जी नाफ़रमानी कोन्हे। उनजे बावजूदि अल्लाह ताला जे डप खां, अल्लाह जे ख़ौफ़ खां अल्लाह ताला जी इबादत कनि था। ऐं अल्लाह जो ख़ौफ़ केतिरो आहे? हदीस किताब सही बुखारी में हदीस आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जॾहिं को हुक्म ॾियणु चाहींदो आहे, इरशाद फरमाइणु चाहींदो आहे त अल्लाह जा मलाइक बेहोश थी वेंदा आहिनि। ख़बर न आहे अल्लाह जो कहिड़ो हुक्म अचणो आहे। अॼु तव्हां असां वटि अल्लाह जे हुक्म जी कहिड़ी अहमियत आहे? मलाइक एतिरे क़दुरु अल्लाह ताला जे हुक्म जे बारे में डिॼंदा आहिनि। अल्लाह कहिड़ो हुक्म ॾियण वारो आहे, वरी होश में ईंदा आहिनि त पुछंदा आहिनि त माज़ा काल रब्बुक, अल्लाह ताला छा चयो आहे? पोइ अल्लाह जो हुक्म आसमाननि में ॿुधायो वेंदो आहे। त समूरी मख़लूक अल्लाह खे सजदो करे थी। एसि ताईं जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, हदीस किताब सुन अबी दाऊद में अल्लाह जे रसूल जी हदीस है, पाण फरमाइनि था ला तसुब्बु दीक फ़इन्नहु यूक़िदु लिस्सलात।
पाण फरमाइनि था त कुकड़ खे बि गार न ॾींदा करियो। छाजे करे? इहो कुकड़ निमाज़ जे लाइ जाॻाए थो। सुबुह जे टाइम ते कुकड़ जे बालिग़ थियण जी निशानी बि इहा आहे अज़ान। जॾहिं हू बालिग़ थींदो आहे त हू अज़ान ॾींदो आहे ऐं उन खां पोइ हू पाबंदी सां अज़ान ॾिए थो। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो, अल्लाह ताला हिकिड़े कुकड़ जी जेका ज़िमेदारी लॻाई आहे, ड्यूटी लॻाई आहे, उहो कुकड़ अल्लाह जे उन ॾिनल ज़िमेदारी खे कीअं निभाए थो। राति जो रहे किथे थो, निंड किथे थो करे, राइश कहिड़ी अथसि, खाधो कहिड़ो अथसि, ऐं वरी इंसान पाण न ॾिसे त मुंहिंजो खाधो पीतो, मुंहिंजी राइश, मूंखे जेका अल्लाह इज़त ॾिनी आहे, उन जे बावजूदि आउं इन कुकड़ जहिड़ो बि कोन आहियां। इन कुकड़ जहिड़ो बि कोन आहियां। इहो कुकड़ वण जे टारी ते वेही बंदि खुॾी जे अंदरि जेको सो राति गुज़ारे, पर फजर जे टाइम ते उहो अज़ान ॾेई करे माण्हुनि खे जगाए थो। ऐं अल्लाह जे रसूल फरमायो, इहो अज़ान ॾियणु इहा इज़त ऐं करामत वारी शइ आहे। उन मख़लूक जी इज़त करणी आहे। असांजो मुआशिरो अल्लाह रहम फरमाए, असीं कुकड़ जी इज़त छा कंदासीं जेको हिकिड़ी फजर निमाज़ ते बांग ॾिए थो। असां वटि जेको मस्जिद में 5 वक़्त निमाज़ पढ़ाईंदो हुजे, मस्जिद जे अंदरि 5 वक़्त अज़ान ॾींदो हुजे, असां सभिनी जे आङुरियुनि जो निशानो उहो माण्हू हूंदो आहे। असां कुकड़ जी छा इज़त कंदासीं? मस्जिद जे इमाम जी इज़त करण लाइ तयारु कोन आहियूं, उनजो एहतराम करण लाइ तयारु कोन आहियूं। अल्लाह जा बानो त इहा अल्लाह जी मख़लूक आहे। सभु मख़लूक अल्लाह ताला खे सजदो करे थी ऐं अल्लाह जी तस्बीह बयानु करे थी। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे मुंहिंजे तव्हांजे इबादत जी ज़रूरत न आहे, पर रब्बुल आलमीन तव्हां असां ते जेका इबादत मुक़ररु कई आहे, उनजो मक़सदु ई इहो आहे त हिन इंसान खे इज़तनि सां नवाज़ियो वञे। जॾहिं इंसान उन मक़सद खे पूरो नथो करे, पोइ अल्लाह सुब्हानो ताला उन इंसान खे जहन्नम रसीद करे छॾे थो। छाकाणि त तव्हां ॾिसंदा आहियो, घर में केतिरियूं शयूं पयूं हूंदियूं आहिनि, जेसि ताईं काराइतियूं हूंदियूं आहिनि, कम जूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जी हिफ़ाज़त कई वेंदी आहे, उन्हनि खे महफ़ूज़ जॻहियुनि ते रखियो वेंदो आहे। जॾहिं जंहिं मक़सद जे लाइ उहे शयूं वठी अचजनि, उहो मक़सदु उन्हनि मां पूरो न थिए त पाण बि जंहिं शइ खे अलमारी में रखियो वेठा हुआसीं, हाणे कम जी न आहे रही, उन्हनि खे गॾु करे घर जी हिकिड़ी कुंड में उनखे बाहि ॾेई छॾींदा आहियूं। हीउ किचिरो आहे, हीउ कबाड़ खानो आहे, हीअ शइ कम जी कोन्हे। अल्लाह ताला फरमाए थो, इंसान खे मूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे इबादत जे लाइ पैदा कयो आहे। जॾहिं हीउ इंसान बि पंहिंजे उन मक़सद खे विसारे छॾे थो, पोइ हीउ उन किचिरे ऐं कबाड़ खाने वांगुरु आहे, जंहिंखे हिकिड़ी कुंड में रखी बाहि ॾिनी वेंदी आहे। अल्लाहु अकबर। क़ुरान करीम में अल्लाह सुब्हानो ताला इंसान जे इबादत जो इहो मक़सदु बयानु कयो। तव्हां असां सोचियूं त असां अल्लाह ताला जी इबादत करियूं था, निमाज़ पढ़ूं, तॾहिं बि छा आहे, हफ़्ते में हिकिड़े दफ़े जुमे जे ॾींहुं अल्लाह रहम फरमाए, या ईद जे ॾींहुं, या के निमाज़ी अल्लाह रहम फरमाए अहिड़ा हूंदा 5 वक़्त जा निमाज़ी न 4 वक़्त जा निमाज़ी, के वरी 3 वक़्त जा निमाज़ी। अल्लाह जा बानो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे समूरी मख़लूक जी जेका ज़िमेदारी लॻाई, अल्लाह जी उहा समूरी मख़लूक पंहिंजे मक़सद खे पूरो करे पई। तव्हां असां उन मक़सद खे पूरो करण लाइ तयारु कोन आहियूं। जीअं इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त अॻियनि उम्मतनि में हिकिड़ो माण्हू ढगे ते बार खणियो वियो पिए। ढगो हिकिड़ो जानवर आहे, बार खणियो वियो पिए। रस्ते जे अंदरि हलंदे ढगे पंहिंजे मालिक ॾांहुं ॾिठो ऐं पंहिंजे मालिक खे चवणु लॻो त इन्नी लम उख़लक़ लिहाज़ा, अल्लाह ताला मूंखे हिन कम लाइ पैदा ई कोन कयो आहे। ऐं पाण मुआशिरे जे अंदरि जेको माण्हू कुंद ज़हन हुजे, जंहिंजो दिमाग़ कमु न कंदो हुजे, जेको ज़हनी तौर ते होशियारु न हुजे, उनखे पाण मिसाल जे तौर ते चवंदा आहियूं हीउ त ढगो पियो हले। माना असांजे नज़र में किरियल कुंद ज़हन जानवर केरु आहे? ढगो आहे। ऐं उन ढगे खे ख़बर आहे त अल्लाह मूंखे छा लाइ पैदा कयो आहे। मालिक खे चवे थो, मूंखे अल्लाह सुब्हानो ताला पैदा कयो आहे ज़मीन में हर वाइण जे लाइ। इन्नमा ख़ुलिक़्तु लिहरासतिल अर्ज़, अल्लाह ताला ज़मीन में हर वाइण लाइ मूंखे पैदा कयो आहे। बार खणण जे लाइ अल्लाह ताला गॾ, खच्चर, घोड़ा, ॿिया जानवर पैदा कया आहिनि। मूंखे ॿुधायो मुस्लमानो, असां केॾा आला तालीम याफ़्ता हुजूं, केतिरियूं असां वटि डिग्रियूं हुजनि ऐं दुनिया जे केॾे जेको आहे सो वॾे मनसब ते फ़ाइद हुजूं, पर जेकॾहिं अल्लाह ताला जी इबादत नथा करियूं त यकीन करियो पोइ जानवरनि खां बि घटि आहियूं, जानवर खां बि घटि आहियूं। अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदरि अहिड़नि माण्हुनि जो मिसाल बयानु कयो, अहिड़नि माण्हुनि जी हक़ीक़त बयानु कई
फरमाई वलक़द ज़रअना लिजहन्नम कसीरम मिनल जिन्नि वल इंस लहुम क़ुलूबुन ला यफ़क़हून बिहा वलहुम आयुनुन ला युबसिरून बिहा वलहुम आज़ानुन ला यस्मऊन बिहा उलाइका कल अनआम बल हुम अज़ल उलाइका हुमुल गाफ़िलून। रब फरमायो दुनिया में केतिरा इंसान ऐं जिन्न मूं जहन्नम जे लाइ पैदा करे छॾिया ऐं उन्हनि जी निशानी छा आहे? लहुम क़ुलूबुन ला यफ़क़हून बिहा, उन्हनि वटि दिलियूं आहिनि, दिलि सां अल्लाह जो दीन कोन था सम्झनि, दिलि सां अल्लाह जे तौहीद खे कोन था सम्झनि। चलो दिलि सां पंहिंजे दिमाग़ सां दुनिया जी समूरियूं हक़ीक़तूं ॼाणंदा हूंदा। वलहुम आयुनुन ला युबसिरून बिहा, उन्हनि वटि अखियूं आहिनि पर अखियुनि सां ॾिसनि कोन था। कहिड़ी शइ कोन था ॾिसनि? अल्लाह जी कुदरत कोन था ॾिसनि, अल्लाह जे तौहीद खे कोन था ॾिसनि, अल्लाह जी ताक़त खे कोन था ॾिसनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे मख़लूक़ खे ॾिसी इन नतीजे ते नथा पहुची सघनि त सिर्फ़ इबादत जे लाइक़ अल्लाह जी ज़ात आहे। वलहुम आज़ानुन ला यस्मऊन बिहा, कन आहिनि पर ॿुधनि कोन था। उलाइका कल अनआम बल हुम अज़ल, रब तो फरमाए इहे जानवरनि जहिड़ा आहिनि या जानवरनि खां बि बदतर आहिनि, छो त जानवरनि खे ख़बर आहे त अल्लाह असांखे छाजे लाइ पैदा कयो। त मुंहिंजा मुस्लमान भाइरो, असांखे दुनिया जे अंदरि रही करे अल्लाह जी बानप में ज़िंदगी गुज़ारणी आहे। बादशाहनि वारी ज़िंदगी कोन्हे गुज़ारणी, मनपसंदी वारी ज़िंदगी कोन्हे गुज़ारणी, पंहिंजे मर्ज़ी वारी ज़िंदगी कोन्हे गुज़ारणी, बल्कि अल्लाह जी इबादत में ज़िंदगी गुज़ारणी आहे। ऐं रब्बुल आलमीन क़ुरान करीम जे अंदरि उन्हनि माण्हुनि जी तारीफ़ कई आहे जिन खे अल्लाह जे ज़िक्र खां, अल्लाह जे इबादत खां का बि शइ गाफ़िल कोन थी करे। फरमाए रिजालुन ला तुल्हीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह, केतिरा मर्द मुजाहिद दुनिया में अहिड़ा मौजूद आहिनि जिन खे उन्हनि जो कारोबार ऐं उन्हनि जा ग्राहक दुकान ते बीठा हुजनि, इहा शइ बि अल्लाह जे ज़िक्र खां उन्हनि खे गाफ़िल कोन थी करे। अल्लाह सुब्हानो ताला क़ुरान करीम जे हिन आयत में ॿ लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि, हिकिड़ो तिजारत ऐं ॿियो बै। तिजारत लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे आम कारोबार जे लाइ, ऐं बै जो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे जॾहिं ग्राहक तव्हां वटि बीठो हुजे, तव्हां ॾियो पिया ऐं हू वठे पियो, तव्हां ॾियो पिया हू वठे पियो। अल्लाह जे तरफ़ां सॾु अची वियो, अल्लाह जे तरफ़ां आवाज़ अची वियो, हया अल सलाह हया अल फलाह, बाना अच निमाज़ ते, अची जेको सो कामयाबी जे तरफ़। अल्लाह ताला फरमायो पोइ उन्हनि जी कारोबारी ॾे वठि ग्राहक सां जेका आहे उहा बि उन्हनि खे अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल कोन थी करे। इहे दुनिया जा अज़ीम इंसान आहिनि, को नंढो कमु कोन्हे, तमामु वॾो कमु आहे जंहिंजी अल्लाह सुब्हानो ताला क़ुरान करीम जे अंदरि तारीफ़ फरमाई आहे। असां तव्हां जेकॾहिं अल्लाह रहम करे ग्राहक न बि हुजे दुकान ते त बि इंतज़ारु कंदा आहियूं त ग्राहक ईंदो, निमाज़ ते कोन थो वञा, ग्राहक अञा ईंदो, अञा टाइम पियो आहे, निमाज़ में 2 मिंट 4 मिंट आहिनि, को ग्राहक मन अची वञे। अल्लाह ताला फरमाए थो ग्राहक तव्हां वटि हुजे पोइ बि तव्हां छॾे हलिया वञो। इहे उहे माण्हू आहिनि जिन जी अल्लाह ताला क़ुरान करीम जे अंदरि तारीफ़ कई आहे। ऐं अल्लाह ताला एतिरो पाबंद असांखे छो कयो आहे? असां बहसियत इंसान ॾींहं राति में गुनाह कंदा रहूं था। अल्लाह रब्बुल इज़्ज़त चाहे थो मुंहिंजो बानो इबादत जे ज़रिए सां, नेकियुनि जे ज़रिए सां पंहिंजा गुनाह माफ़ कराए छॾे। अल्लाह खे तव्हां मुंहिंजे सजदे जी ज़रूरत कोन्हे, इबादत जी ज़रूरत न आहे, बल्कि अल्लाह ताला उहा बि असां सां ख़ैर खाई करे थो। अल्लाह जे दीन में इहा असां सां भलाई रखी वई आहे। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त छा फरमायो? फरमाइला इन अक़मतुमुस सलात व आतैतुमुज़ ज़कात व आमनतुम बिरसूली व अज़्ज़रतुमूहुम व अक़रज़तुमुल्लाह क़र्ज़न हसना लउकफ़िरन्न अन्कुम सय्यआतिकुम। रब तो फरमाए जेकॾहिं तव्हां मूं अल्लाह जे ज़ात ते ईमान आणींदो ऐं निमाज़ खे क़ाइमु कंदो, ज़कातूं अदा कंदो, अल्लाह जे रसूलनि जी तौक़ीर ऐं इज़त कंदो, रब फरमाए थो मुंहिंजो वाइदो आहे लउकफ़िरन्न अन्कुम सय्यआतिकुम, ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾींदुसि। इबादत छो रखी वई आहे? निमाज़ बाने जे लाइ वक़्त ते छो मुक़ररु कई वई आहे? त हिन खां जेके ख़ताऊं थियनि थियूं, जेके ग़लतियूं थियनि थियूं, उहे ग़लतियूं हिनखे माफ़ कयूं वञनि। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बानू जॾहिं निमाज़ जे लाइ ईंदो आहे वाजिबुन अल्लाहु अकबर, उन जे मथे जे मथां गुनाहनि जो बोझ पियल हूंदो आहे। जॾहिं सजदो कंदो आहे कुल्लमा सजद तहातत अनहु ख़तायाहो, जॾहिं सजदो कंदो तॾहिं उन जा गुनाह छणी वेंदा आहिनि। वुज़ू करण सां गुनाह छणी वेंदा आहिनि, सजदा करण सां गुनाह छणी वेंदा आहिनि। रब्बुल आलमीन असांजा गुनाह माफ़ करणु चाहे थो।
इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह मिसाल ॾिनो सहाबा किराम के। ऐं सहाबा जी जमात जेकॾहिं तव्हां मां कंहिं माण्हू जे घर जे साम्हूं का नहर वहंदी हुजे, को वाटर वहंदो हुजे, 5 वक़्त उन मां वुज़ू ऐं गुस्ल कंदो हुजे, छा उन जे जिस्म ते का मर रहंदी? साहबा किराम फरमायो न। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाईंदा व कज़ालिक सलवातुल खम्स, 5 निमाज़ूं जेके आहिनि उन्हनि जो मिसाल बि ईअं आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त निमाज़ जे ज़रिए सां बाने जा गुनाह माफ़ करे थो। जॾहिं गुनाह माफ़ थींदा तॾहिं इहो बानो अल्लाह खे वेझो थींदो, अल्लाह जो कुर्ब हासिल थींदसि, छाकाणि त गुनाह माफ़ कराए चुको आहे। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो वस्जुद वक़्तरिब। कंहिंखे बि रब चवे इमामुल अंबिया मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह जो रसूल अल्लाह के केतिरो क़रीब हूंदो, अल्लाह के केतिरो प्यारो हूंदो, अल्लाह के केतिरो वेझो हूंदो, पर उन जे बावजूद रब फरमाए थो मुंहिंजा महबूब नबी अञा बि सजदा कर ऐं अञा वधीक वेझड़ाई हासिल कर। वस्जुद वक़्तरिब। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन अहदकुम इज़ा सल्ला, तमाम को माण्हू जॾहिं निमाज़ पढ़ंदो आहे फ़इन्नहु युनाजी रब, पोइ उहो पंहिंजे रब सां सरगोशियूं कंदो आहे, एतिरो अल्लाह जो कुर्ब हिन खे हासिल थी वेंदो आहे। इन अक़रब मा यकूनुल अब्दु मिन रब्बिही व हुव साजिदुन, बानो सभ खां वधीक अल्लाह खे वेझो सजदे जे हालत में हूंदो आहे। छाजे करे जो बानो निमाज़ में जेतिरियूं कैफ़ियतूं आहिनि उन में सजदो आजिज़ी ऐं इनकिसारी जी इंतिहा आहे। निमाज़ पूरी तवाज़ो ऐं आजिज़ी जो नालो आहे, पर सजदो बिलख़ुसूस आजिज़ी जी इंतिहा आहे। बानो निमाज़ शुरू करे अल्लाह अकबर चई ख़ाली हथ रब जे साम्हूं खणी करे ऐं अल्लाह जी वॾाई बयानु करे पंहिंजा हथ सीने ते ॿधी निमाज़ में बीहे थो, वरी रुकू करे थो, इहा बि आजिज़ी आहे। पर जॾहिं पंहिंजी इज़त भरी पेशानी खे बानो रब्बुल आलमीन जे साम्हूं झुकाए थो, अल्लाह अकबर पेशानी ज़मीन ते रखी अल्लाह जी हमदो सना बयानु करे थो। सुभान रब्बियल आला, पाक आहे मुंहिंजो उहो रब जेको बुलंद आहे। ऐं दुनिया में केतिरो मुंहिंजो मनसब हुजे, पर अल्लाह जे साम्हूं मुंहिंजा मालिक मुंहिंजी कैफ़ियत इहा आहे जो मुंहिंजी पेशानी तो रब्बुल आलमीन जे साम्हूं झुकियल आहे। त निमाज़ पढ़ण सां इंसान खे गुनाह माफ़ थियनि था, निमाज़ पढ़ण सां इंसान अल्लाह खे वेझो थिए थो, सजदा करण सां अल्लाह जो ग़ज़ब ऐं ॾमर जेको आहे बाने ते उहो बि ख़तमु थी वेंदो आहे। या हदीस शिफ़ात में तव्हां ॾिसो इमामुल अंबिया मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि क़यामत जे ॾींहुं मैदान महशर में पूरी तमाम उम्मतनि जा इंसान सभिनी नबियनि खां ईंदा घुमंदा, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ईंदा। ऐं असांजा प्यारा पैगंबर तव्हां सिफ़ारिश करियो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिसाब किताब शुरू करे। अल्लाह अकबर। मुसलमानों अंदाज़ो लगायो जिते हिसाब शुरू कराइण एतिरो ॾुखियो आहे उते हिसाब ॾियणु केतिरो ॾुखियो हूंदो। माण्हू हज़रत आदम अलैहिस्सलाम वटि, हज़रत नूह अलैहिस्सलाम वटि, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वटि हलंदे 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 आख़िर में इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचनि था। अल्लाह जो प्यारो पैगंबर ऐं हर नबी सभिनी उम्मतनि खे मोट इहा ॾिए थो, जवाब इहो ॾिए थो त अॼु अल्लाह एतिरो कावड़ियल आहे जो न हिन खां अॻु में एतिरो कावड़ियो न वरी एतिरो कावड़बो बि सही। पर इहा एॾी सारी कावड़ अल्लाह ताला जे ज़ात जी ख़तमु कंदी थिए। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जे साम्हूं सजदो कनि था। अल्लाहु अकबर। अंदाज़ो लॻायो अल्लाह जी एतिरी कावड़ जो कंहिं रसूल कंहिं नबी खे हिमत कोन थी थिए अल्लाह सुब्हानो ताला जे साम्हूं हिसाब शुरू कराइण जी सिफ़ारिश करे। अॼु त दुनिया में केतिरा माण्हू अल्लाह रहम करे ॿियनि पाण जहिड़नि गुनाहगारनि जे आसरे ते वेठा आहिनि त फलाणो मूंखे क़यामत जे ॾींहुं छॾाईंदो। छॾाइण त परे जी ॻाल्हि आहे, हिते रसूल हिसाब शुरू कोन था कराए सघनि। अल्लाहु अकबर। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदो कनि था ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो ग़ज़ब, अल्लाह ताला जी कावड़, अल्लाह जो ॾमर ख़तमु थी वञे थो। ऐं रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर खे फरमाईंदो इरफ़ा रासक सल तुअत, ऐं मुंहिंजा महबूब मथो मथे खणो, तव्हां सवाल करियो तव्हांखे उहा शइ ॾिनी वेंदी। पर अॼु बि इहो फ़र्क़ु बरक़रार रहंदो, तव्हां सवाल करण वारा हूंदा, ॾियण वारो आऊं हूंदुसि। अल्लाहु अकबर। ॾियण वारी अल्लाह जी ज़ात आहे, बाक़ी सभु अल्लाह जे दर जा फ़क़ीर आहिनि। या अय्युहन नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद। अल्लाह जो पैगंबर मथो मथे खणी जीअं वणे ईअं करियो न, सवाल करियो, तव्हां सवाल करियो आऊं तव्हांखे ॾियां। त सजदनि सां
इबादत सां अल्लाह ताला जो गज़ब ऐं अल्लाह जो ॾमर ख़तम थी वञे थो। अॼुकल्ह माण्हू महांगाई जे वॾे बोझ हेठि दॿियल आहिनि, हर माण्हू परेशान आहे। अल्लाहु अकबर, अल्लाह जे प्यारे पैगुंबर जी हदीस आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो, अल्लाह ताला फरमाए थो, फरमाई अब्न आदम तफर्रग लिइबादती, आदम जा औलाद मूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे इबादत जे लाइ फारिग थी। हिते फारिग थियण जो ॿ मानाऊं आहिनि। हिकिड़ी माना इहा आहे पंहिंजा कमकार छॾे अची अल्लाह जी इबादत कर। ॿी माना आहे तफर्रग जी माना अरबी में ख़ाली करण बि आहे। पंहिंजे दिमाग़ खे दुनिया जे सभिनी शयुनि खां ख़ाली करे मूं अल्लाह जी इबादत कर, यानी मुकमल तवज्जह सां, मुकमल जेको आहे अल्लाह ताला जे तरफ़ तुंहिंजो ज़हन हुजे, इन अंदाज़ में मूं अल्लाह जी इबादत कर। अल्लाहु अकबर, अल्लाह ताला पंहिंजे इबादत जे लाइ बाने खे चए थो तूं टाइम कढी अच। हालांकि टाइम बाने खे ॾिनो कंहिं, अल्लाह ताला चाहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात चाहे त जिते कारोबार में वेठा आहियूं, जिते बनी बारे में वेठा आहियूं, असां नथा इबादत ते अचूं, अल्लाह ताला उते असांजी ज़िंदगी ख़तम करे छॾे। पर न, रब फरमाए थो बाना हेॾी सारी मूं ज़िंदगी तोखे ॾिनी आहे, हाणे इन ज़िंदगी मां कुझु मुंहिंजे लाइ बि फारिग थी, मुंहिंजे इबादत जे लाइ फारिग थी, कुझु टाइम कढ तफर्रग ले इबादती अमल सदरक गिनन वसुद फ़क़रक। मुंहिंजो वाइदो आहे ॿ शयूं तोखे अता कंदुसि, ॿ शयूं तोखे अता कंदुसि। हिकिड़ी शइ इहा आहे अमल सदरक गिनन, आउं तुंहिंजे सीने खे शाहूकार करे छॾींदुसि, दिलि जो गनी थी वेंदे। यानी हिकु टाइम जो खाधो मिलियो, लालच ख़तम, ॿी लालच आहे ई कोन। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तुंहिंजे दिलि खे गनी करे छॾींदो, वसुद फ़क़रक, आउं तुंहिंजी फ़क़ीरी खे ख़तम करे छॾींदुसि। अॼु तव्हां असां इहा शिकायत बि करियूं था, साईं हदीस त आहे, निमाज़ त पढ़ां थो पर मसला हल कोन था थियनि। अल्लाह सुब्हानो ताला चए थो निमाज़ पढ़ पर तफर्रग, फारिग थी, ज़हन ख़ाली कर, सिर्फ़ु अल्लाह ताला जे इबादत जे तरफ़ तुंहिंजी तवज्जो हुजे। व इल्लम तफ़अल, जेकॾहिं तो ईअं न कयो, लम असुद फ़क़रक, आउं तुंहिंजी फ़क़ीरी खे ख़तम कोन कंदुसि। अमलो यदैक शुग़ला, ऐं तुंहिंजा ॿई हथ मसरूफ़ियत सां आउं भरे छॾींदुसि। ॾींहुं राति लॻो पियो हूंदे, महिनत कंदे, कमकार कंदे, तुंहिंजो पूरो थींदो ई कोन। अॼुकल्ह तक़रीबन हर घर जी ऐं हर माण्हू जी शिकायत इहा आहे। जॾहिं असां अल्लाह ताला जे इबादत जे लाइ टाइम कोन था कढूं, पोइ नतीजो इहो थो निकिरे जो जेको बाक़ी टाइम आहे ज़िंदगी जो, उन मां बरकत ख़तम थी वञे थी। अल्लाह ताला उन मां बरकत ख़तम करे थो। ऐं आउं त चवंदो आहियां, बेनिमाज़ी माण्हू जेकॾहिं सिर्फ़ु इन हिकिड़ी ॻाल्हि ते गौर करे त उहो हमेशह जे लाइ निमाज़ी थी वञे, हमेशह जे लाइ। त अल्लाह ताला निमाज़नि जा जेके टाइम रखिया आहिनि, केॾा अज़ीम ऐं कीअं रखिया आहिनि। सुबुह जो तव्हां असां राति जो सुता पिया आहियूं, सुबुह जो उथियासीं, पहिरियों कमु कहिड़ो आहे? तव्हां असांजा बिस्तरे ते सुता आहियूं, तेसीं अल्लाह जे घर मां आवाज़ अचे थो, हय्या अल सलाह, अच निमाज़ ते, हय्या अल फलाह, अच कामयाबी जे तरफ़। छा माना? बाना उथी तुंहिंजे ज़िंदगी जो ॾींहुं शुरू थियण वारो आहे। हाणे तूं पंहिंजे ज़िंदगी जे इन ॾींहं जी शुरूआत अल्लाहु अकबर अल्लाह ताला जे सजदनि सां कर। पंहिंजे हर ॾींहं जी शुरूआत कहिड़ी शइ सां कर? अल्लाह ताला जे इबादत सां पंहिंजो ॾींहं जो आगाज़ कर। पोइ जेकॾहिं उथी अचे थो इबादत जे लाइ, निमाज़ जे लाइ, अल्लाह जे घर में अचे थो, केॾो ख़ुशि नसीब माण्हू आहे जंहिं पंहिंजे ज़िंदगी जे हर ॾींहं जी शुरूआत अल्लाह ताला जे इबादत सां कई आहे। पर जेकॾहिं इबादत नथो करे, फजर निमाज़ जी अज़ान आई, स्पेशली कुझु अल्फाज़ उन में वधाया विया शरीयत जे तरफ़ां त अस्सलातु खैरुम मिनन नौम। अल्लाहु अकबर, ओ मुसलमानो, निमाज़ निंड खां भली अथव। निमाज़ निंड खां भली आहे, निंड में सुकून आहे, पर जेको निमाज़ में सुकून आहे उहो निंड में बि कोन्हे। उहो छा आहे? निंड में बि कोन्हे। इन जे करे अल्लाह जे रसूल फरमायो, जुइलत कुर्रतु ऐनी फिस सलाह, मुंहिंजे अखियुनि जी जेका थधाण आहे, मुंहिंजे अखियुनि जो जेको ठार ऐं सुकून आहे, उहो निमाज़ में रखियलु आहे। उहो निमाज़ सुकून तव्हांखे निंड में बि कोन ईंदो। हाणे जेको माण्हू निमाज़ ते नथो अचे, उहो छा थो करे? पंहिंजे ॾींहं जी शुरूआत अल्लाह ताला जे 8 सजदनि जे इनकार सां करे थो। फजर निमाज़ में 4 रकातूं, हर 2 रकातनि में 4 सजदा। अल्लाहु अकबर, हिन छा कयो? पंहिंजे ॾींहं जी शुरूआत 8 सजदनि जे इनकार सां कई। पूरो हफ़्तो ईअं, पूरी ज़िंदगी ईअं। हाणे तव्हां ॾींहुं ख़तमु थियो, सिज लथो, पहिरियों कमु कहिड़ो आहे? हय्या अल सलाह, अच निमाज़ ते,
तुंहिंजे ज़िंदगी जी राति पे शुरू थिए, तुंहिंजे ज़िंदगी जी राति पे शुरू थिए। पंहिंजे ज़िंदगी जे हर राति जो आगाज़ ऐं शुरूआति अल्लाह ताला जे सजदे सां अची कर। कामयाबी तॾहिं मिलंदी, हैया अलल फलाह, कामयाबी तॾहिं मिलंदी जॾहिं पंहिंजे ज़िंदगी जो हर ॾींहुं, पंहिंजे ज़िंदगी जी हर राति अल्लाह ताला जे इबादत सां शुरू कंदे। पर जेको माण्हू बेनिमाज़ी आहे, निमाज़ पढ़े कोन थो, उहो छा थो करे, पंहिंजे राति जी शुरूआति बि अल्लाह ताला जे सजदे जे इनकार सां करे थो। मग़रिब निमाज़ में 5 रकातूं, अल्लाहु अकबर, 2 रकातूं सुन्नत मुअक्कदा, 3 रकातूं फ़र्ज़, 10 सजदनि जो इनकार। हर राति जी शुरूआति मूंखे ॿुधायो पोइ सुकून किथां मिले? ज़िंदगी जो हर ॾींहुं अल्लाह जे सजदे जे इनकार सां आहे। ज़िंदगी जी हर राति अल्लाह ताला जे सजदनि जे इनकार सां शुरू थिए थी। हाणे सुकून किथे ॻोल्हींदे? सुकून किथे मिलंदो? अल्लाहु अकबर। उहे मुस्लमान सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन ॾींहुं राति अल्लाह जी इबादत कई, सफ़र में, हज़र में, जंगियुनि में अल्लाह जी इबादत कनि था, नतीजो छा थो निकिरे? उन्हनि माण्हुनि खे पेट ख़ाली हुजण जे बावजूदु अल्लाह ताला केॾी पुरसुकून ज़िंदगी ॾिनी। पेट जी कैफ़ियत इहा आहे, अल्लाह रहम फरमाए। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला फरमाए थो, अल्लाह जो रसूल खीर खणी अचे थो, खीर पीआंदो, एतिरो खीर पीतम हत्ता इस्तवा बतनी, मुंहिंजो पेट जेको आहे मुंहिंजे छाती जे बराबरि थियो। एतिरो पेट बुख मां अंदरि दॿियलु। असांखे परेशानी आहे त पेट ॿाहिरि निकिरी वियो आहे, इनखे अंदरि कीअं करियूं? असांखे इहो टेंशन आहे। सहाबा किराम खे परेशानी कहिड़ी हुई त बुख जे करे पेट एतिरो अंदरि वियो हलियो आहे, इन पेट खे ॿाहिरि कढी पंहिंजे पासराटियुनि जूं जेके हॾियूं आहिनि, जेको सीनो आहे, इन जे बराबरि कीअं कजे? इन हालत में हुननि माण्हुनि खे अल्लाह सुकून केॾो ॾिनो हो। हज़रत तलहा रज़ी अल्लाह ताला ने फरमाए थो, जंगे ओहद जे अंदरि अल्लाह जे प्यारे पैगंबर जॾहिं सफ़ूं तयारु करायूं पिए, हिकिड़े पासे काफ़िर बीठा आहिनि, पंहिंजी तयारी कनि पिया, ॿिए पासे अल्लाह जो रसूल सहाबा किराम खे सफ़बंदी कराए पियो। चवे थो, उन सफ़ में बीहंदे मूंखे निंड अची वई, उन सफ़ में बीहंदे मूंखे निंड अची वई। चलो इहा निंड अञा सम्झ में अचे थी, पर हज़रत तलहा रज़ी अल्लाह ताला फरमाए थो, जॾहिं मैदान में लथासीं काफ़िरनि सां जिहाद कंदे, 2 दफ़ा मूंखे जंग में विढ़ंदे निंड अची वई, एसि ताईं जो मुंहिंजे हथ मां तलवार किरी पई। मूंखे ॿुधायो, अॼु तव्हां असां टेबलेट खाऊं था निंड जूं, तॾहिं घर में निंड थी अचे। अल्लाहु अकबर। पंहिंजो बेडरूम आहे, एसी रूम आहिनि, जेको आहे सो सोलर सिस्टम लॻल आहे, कंहिं क़िस्म जी का जेको आहे सो सहूलियत जी कमी कोन्हे, पर अल्लाह सुकून खसे वरितो आहे। सुकून अल्लाह ताला खसे वरितो, छाजे करे? अला बेज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। ख़बरदार, अल्लाह जे ज़िक्र सां, अल्लाह जे याद सां दिलनि खे सुकून मिलंदो आहे। ऐं जंहिं शइ में सुकून आहे, जंहिं शइ जे अंदरि राहत आहे, अल्लाह ताला जी इबादत में, अल्लाह खे ॿाॾाइण में, उन शइ खां असां परे थी चुका आहियूं। असां मुस्लमाननि जी छा हालत आहे? अल्लाह जे तरफ़ां सॾु थिए थो, हिते तव्हां खां केरु पैसा कोन थो वठे मस्जिद में, पोइ बि को ख़र्च कोन थो थिए, अल्लाह जे सॾ ते कोन था पहुचूं। ऐं मिसाल ॾींदो आहियां, यकीन करियो, माण्हू इस्पतालनि में कॾहिं हलंदे फिरंदे पाण में मिली वेंदा आहिनि। कंहिं हिकिड़ो चांहि जो कोप कंहिंखे पीआरे छॾियो, दुआ सलाम अथई, 3-4 ॾींहं पाण में रहिया, उहो माण्हू तव्हां खां 100 किलोमीटर ते परे हुजे, उतां उनजो दावतनामो तव्हां असां वटि अचे, असीं वेंदे रस्ते में ख़र्च बि कंदासीं, किराया भाड़ा भरींदासीं, उते वञी उनजे भत में जेको आहे थारियूं ॾींदासीं। छाजे करे? त यार हीउ मुंहिंजो दोस्त आहे। ऐं अल्लाह जो सॾु किथे किथे ॾिसो तव्हां, मस्जिदूं ऐं घर गॾु आहिनि, विच में दीवार आहे, या ॿाराड़ियुनि जे अंदरि विच में लोड़ो आहे, हिकिड़े पासे हिकिड़ो घर आहे, ॿिए पासे अल्लाह जो घर आहे। न को ख़र्च आहे, न का महिनत आहे, पर उन अल्लाह जे दर ते अचण लाइ तयारु कोन आहियूं। वरी पुछीसि त यार हेॾो वॾो तूं सफ़र करींदो, सॼी ज़िंदगी शादियुनि पोयां डोड़ींदो, लखियां रुपया ख़र्च करींदो, छाजे लाइ? चए थो, साईं इहो दोस्त ज़िंदगी में कंहिं मोड़ ते मिली वियो त उनखे मोह कहिड़ो ॾेखारींदुसि, कहिड़ो मोह ॾेखारींदुसि? अल्लाह जा बाना, अल्लाह सां मिलणो कोन्हे। हा, कॾहिं इहो सोचियो अल्लाह खे मोह कहिड़ो ॾेखारींदासीं? कहिड़ो मोह ॾेखारींदासीं पंहिंजे रब खे? अल्लाहु अकबर। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नकुम महशूरून यौमल क़ियामा,
तव्हांखे क़यामत जे ॾींहुं उथियारे अलाह जे साम्हूं हाज़िर कयो वेंदो, पोइ अलाह खे मुंहुं कहिड़ो ॾेखारींदा, कहिड़ो मुंहुं ॾेखारींदा? अलाह ताला जो क़ुरान थो फरमाए वलौ तरा इज़िल मुजरिमून नाकिसू रुऊसिहिम इंद रब्बिहिम। अॼु दुनिया जे जेको आहे सो ताननि खां बचण जे लाइ, दुनिया जी शर्मिंदगी खां बचण जे लाइ केॾा इंसान ख़र्च करे थो, किथे किथे वञी हाज़िरियूं भरे थो। रब थो फरमाए क़यामत जे ॾींहुं जॾहिं अलाह रब्बुल इज़्ज़त सां हिन जी मुलाक़ात थींदी, इज़िल मुजरिमून नाकिसू रुऊसिहिम, तॾहिं हिननि ॾोहारियुनि जा कंध शर्म विचां झुकियल हूंदा। जंहिं रब्बुल आलमीन हिन खे पैदा फरमायो, जंहिं हिन जे रिज़्क़ ऐं रोज़ी जो इंतज़ाम फरमायो, उन अलाह सां कयल वाइदे खे पूरो कोन कई त दुनिया में वञण खां पोइ तुंहिंजी इबादत कंदुसि। रब थो फरमाए इन्हनि माण्हुनि जा कंध झुकियल हूंदा। रब्बना अबसरना व समिअना फरजिअना नअमल सालिहन इन्ना मूकिनून। चवंदा इलाहुल आलमीन दुनिया में वापसि मोकिल, जेके शयूं ॿुधियूंसीं उहे अॼु ॾिसी बि वरितियूं, जहन्नम खे बि ॾिठो, क़यामत जे ॾींहं जे सख़्तियुनि खे ॾिठो, हिसाबो किताब खे ॾिठो। मालिक वापसि मोकिल त वञी नेक अमल करे अचां। अलाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां जवाबु ॾिनो वेंदो बाना कल्ला इन्नहा कलिमतुन हुव क़ाइलुहा। चवण वारे का ॻाल्हि चई छॾी पर ॿुधी कोन वेंदी, उन ते अमल कोन कयो वेंदो, हिन खे बाने खे मोहलत कोन ॾिनी वेंदी। वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून अलम अहद इलैकुम या बनी आदम अल्ला ताबुदु शैतान। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाईंदो, ओ मुजरिमो, ॾोहारियो, दुनिया में तव्हांखे अल्लाह जे तरफ़ां हुकुम मिलियो हो वरकऊ मअर राकिईन, रुकू करण वारनि सां गॾु रुकू करियो। तव्हां अल्लाह जे बाननि सां गॾु अल्लाह जे साम्हूं बीठा ई कोन, अॼु मुस्लमाननि सां गॾु छो बीठा आहियो? वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून अलम अहद इलैकुम या बनी आदम अल्ला ताबुदु शैतान। आदम जा औलाद, छा मूं तोखां वाइदो कोन वरितो हो त तूं दुनिया में वञण खां पोइ शैतान जी इबादत कोन कंदे, रहमान जी इबादत कंदे? हाणे जेको माण्हू अल्लाह जी इबादत कोन थो करे, उनजो मतिलबु इहो न आहे त हू कंहिंजी बि कोन थो इबादत करे, हू शैतान जी करे बि। इबादत जी माना आहे कंहिंजो बानो थियणु, कंहिंजो चवणु मञणु। ही अल्लाह जे घर में इबादत जे लाइ कोन थो अचे, शैतान जे चवण ते। अल्लाहु अकबर। पोइ क़यामत जे ॾींहुं इहो शैतान ऐं शैतान जे साथियुनि सां गॾु हूंदो। मैदान महशर में शैतान ऐं शैतान जा साथी कारून, फिरौन, हामान, उबई बिन खलफ, वक़्त जा वॾा वॾा काफ़र। अल्लाह जे रसूल फरमायो, जंहिं माण्हू दुनिया में निमाज़ जी हिफ़ाज़त न कई हूंदी, निमाज़ जी हिफ़ाज़त जो मतिलबु छा आहे? निमाज़ खे वक़्त ते पढ़े, निमाज़ खे प्यारे पैगंबर जे तरीक़े जे मुताबिक़ पढ़े। अल्लाहु अकबर। ऐं निमाज़ खे इंतिहाई तवज्जा ऐं पाबंदी सां पढ़े। जंहिं माण्हू इहो कमु न कयो, अल्लाह जे रसूल फरमाए क़यामत जे ॾींहुं फिरौन सां गॾु हूंदो। अॼु फिरौन जो नालो ॿुधंदे दिलि में नफ़रत थिए थी, पर क़यामत जे ॾींहुं उनजो साथ थींदो। अल्लाहु अकबर। ऐं छा कैफ़ियत हूंदी? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो मौक़ियो अहिड़ो ईंदो, हिकिड़ो मंज़र अहिड़ो ईंदो, जॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजी पिनी खोलींदो, यौम युक्शफु अन साक़। अल्लाहु अकबर। पोइ छा थींदो? वयुदअऊन इला सुजूद। दुनिया जे इंसाननि खे सजदनि जे लाइ सॾियो वेंदो, सजदनि जे लाइ सॾियो वेंदो त हाणे अल्लाह खे सजदो करियो। हाणे मैदान महशर में जंहिं दुनिया में सजदो न कयो हूंदो, या दुनिया में सजदो कयो हूंदाई त रिया ऐं ॾेखा जे लाइ, उहो माण्हू क़यामत जे ॾींहुं बि अल्लाह जे ज़ात खे सजदो करे कोन सघंदो, सजदो करे कोन सघंदो। केॾी वॾी ज़िल्लत ऐं रुसवाई हूंदी। असीं ॾिसंदा आहियूं, निमाज़ जनाज़ा थींदी आहे, कंहिं इलाइक़े में चंद माण्हू जनाज़ निमाज़ कोन पढ़ंदा आहिनि। 500,000 माण्हुनि मां 4 माण्हुनि खे अलॻि थी बीहणो आहे। पोइ उन्हनि जो चहिरो तव्हां पढ़ी ॾिसिजो त उन्हनि खे ज़िल्लत ऐं रुसवाई केतिरी महसूसु थिए थी। कंध झुकिया पिया हूंदा आहिनि शर्म विचां, ऐं कंध मथे खणी कंहिंसां ॻाल्हाइण जहिड़ा कोन हूंदा आहिनि। छो त 500 माण्हुनि मां अलॻि थी करे बीठा आहिनि ऐं निमाज़ कोन था पढ़नि। मूंखे ॿुधायो, क़यामत जे ॾींहुं अल्लाह जी पूरी मख़लूक हज़रत आदम खां वठी दुनिया जे आख़िरी इंसान ताईं सभु हूंदा, तॾहिं जेके माण्हू अल्लाह खे सजदो कोन करे सघंदा, उन्हनि जी छा हालत हूंदी? केतिरी ज़िल्लत ऐं रुसवाई उन्हनि माण्हुनि ते छायल हूंदी। क़ुरान उहो मंज़र बयानु कयो आहे, फरमाई ख़ाशियतन अबसारुहुम तरहकुहुम ज़िल्ला वक़द कानू युदअऊन इला सुजूद वहुम सालिहून। इन जे करे जो उन्हनि माण्हुनि जा कंध झुकियल हूंदा, नज़रूं झुकियल हूंदियूं, मुंहं ते काराण ज़िल्लत ऐं रुसवाई जी छायल हूंदी।
छाजे करे वक़द कानू युदाउन इला सुजूद, दुनिया में सजदन लाइ सॼो वेंदो हो, अज़ानूं ईंदियूं हुयूं, कननि में आवाज़ गूंजंदो हो, पर वहुम सालिमून, सेहतमंद ॾटा मुटा हुजण जे बावजूदि अल्लाह जे घर में वञी अल्लाह जी इबादत कोन कंदा हुआ। अॼु नतीजो छा निकितो आहे जो अल्लाह ताला जे ज़ात खे मैदान महशर में बि सजदो कोन था करे सघनि। मुंहिंजा मुस्लमान भाइरो, निमाज़ दीन इस्लाम जो हिकु इंतिहाई अहम रुकन आहे। निमाज़ सां गॾु ज़कात। सहाबा किराम इन शइ में फ़र्क़ु कोन कयो आहे। जेकर निमाज़ न पढ़ण वारो मुस्लमान कोन्हे त ज़कात न ॾियण वारे सां बि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जहाद कयो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे ख़िलाफ़त मिली, चई ला उक़ातिलन मन फ़र्रक़ बैन सलात व ज़कात, उन्हनि माण्हुनि सां आउं जिहाद कंदुसि जिन निमाज़ ऐं ज़कात में फ़र्क़ु कयो। निमाज़ खे फ़र्ज़ सम्झी पढ़नि था ऐं ज़कात खे फ़र्ज़ सम्झी अदा कोन था कनि। अंदाज़ो लॻायो, हज़रत उमर फारूक फरमायो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे, ऐं अबू बकर माण्हू कलमूं पढ़नि पिया, हिननि सां तव्हां जिहाद कीअं कंदव? अल्लाहु अकबर। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो अल्लाह जे रसूल जे दौर में जेको माण्हू ज़कात अदा कंदो हो, उठ ॾींदो हो, उठ सां गॾु उनजो ॾाण पेर ॿधण वारो या नक में विधल जेका मुहार वारी रस्सी आहे उहा बि जेकॾहिं न ॾींदो त आउं उन सां जिहाद कंदुसि। अॼु तव्हां असां ॾिसूं निमाज़ी त आहियूं माशाअल्लाह, केतिरा माण्हू निमाज़ी त आहिनि पर ज़कात जे मामले में असीं बिल्कुलु ज़ीरो आहियूं। बिलख़ुसूस फ़सलनि जी ज़कात तव्हां ॾिसो, माण्हू अल्लाह रहम फरमाए, अल्लाह ताला केतिरियूं बरकतूं ॾिए थो, केतिरी कुशादा रोज़ी मिले थी, पर उहा ज़कात असीं अदा करण जे लाइ तयारु कोन आहियूं। बरसाति जे पाणी ते जेको फ़सुलु थिए, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं क़रीबन 20 मण ताईं फ़सुलु पइजी वञे पोइ ज़कात शुरू थिए थी ऐं 9 हिसो ज़कात जो ॾियणो आहे उन फ़सुल मां जेको बरसाति जे पाणी ते थिए थो। ॿियो फ़सुलु आहे जेको ज़मीनी पाणी आहे उन ते ख़र्च थियनि था, उन जे अंदरि 20 हिसो ज़कात ॾियणी आहे, 20 हिसो ज़कात अदा करणी आहे। पर असां तव्हां ॾिसूं त इन मामले में बि असीं केतिरो सुस्ती ऐं कोताही जो शिकार आहियूं। पोइ चऊं था फ़सुल ॿुॾियो वञनि था, फ़सलनि जे अंदरि को फ़ाइदो कोन थो थिए। अल्लाह जा बानो, तव्हां ईअं न सम्झो त हीअ ॿनी मुंहिंजी आहे, हिन में सारियूं मूं लॻायूं आहिनि, मुंहिंजियूं 100 मण सारियूं निकितियूं आहिनि, हाणे इन जे अंदरि जेका 5 मण ज़कात आहे इहो सारियूं तुंहिंजियूं आहिनि ई कोन, इहो तूं हराम पियो खाई। माण्हू सम्झनि था त ॿनी मुंहिंजी आहे, यूरिया भाण मूं ॾिनो आहे, महिनत मूं कई आहे, हारी मुंहिंजो रखियलु आहे, ऐं इहो जेको खियां पियो इहो हलाल पियो खियां, इहो हलाल कोन्हे। इहे 5 मण ग़रीबनि मिसकीननि जा आहिनि, तूं उन माण्हू वांगुरु ई आहीं जेको ग़रीबनि ऐं मिसकीननि जा माल खाए थो। बिल्कुलु इहो उहो माण्हू ज़कात न अदा करण वारो उन माण्हू वांगुरु ई आहे। ऐं केतिरा माण्हू असांजा चवंदा साईं पोइ जेका आहिनि फ़सुलु आहे उन जा ख़र्चा कढी करे पोइ असीं ज़कात ॾियूं। न, तव्हां जेको ख़र्चु करियो था, यूरिया भाण ॾियो था पंहिंजे ॿनियुनि खे, एवरेज बि खणो था न तव्हां, ॾियो ई एतिरे जे लाइ था त जेका ॿनी 10 मण सारियूं कंदी, 20 मण कंदी, उनखे तव्हां सुठी यूरिया ॾिनी, भाण ॾिनो, ख़र्च कया, हाणे तव्हां 50 मण न बल्कि 100 मण पिया उन मां खणो, 100 मण खणो पिया, होॾां माना फ़सुल जो फ़ाइदो वरितो ऐं हेॾां ख़र्च कटे पोइ ज़कात ॾियां। न, बल्कि छा आहे, ख़र्च जे करे हिकु त रिआयत मिली वई 20 हिसे वारी ऐं ॿिए पासे तव्हांखे एवरेज वारो फ़ाइदो मिली वियो। हलियो ज़कात ॾियणी आहे, अल्लाहु अकबर, 20 हिसो उन मां ज़कात अदा करणी आहे। इहो ईअं सम्झो त असीं पाण पंहिंजे रोज़ी में जेको असां ॿियनि ग़रीबनि मिसकीननि जो हक़ आहे उहो असां खाऊं पिया ऐं जेको जाइज़ कोन्हे। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो सोन जी ज़कात, चांदी जी ज़कात, जानवरनि जी ज़कात जेको माण्हू अदा नथो करे, क़यामत जे ॾींहुं उन जा पासा, उन जूं पेशानियूं गरम सीखूं करे उन्हनि सां जेको असो ॾंबियूं वेंदियूं। अंदाज़ो लॻायो अहिड़े माल जो फ़ाइदो कहिड़ो जेको माल क़यामत जे ॾींहुं इंसान जे ज़िल्लत ऐं रुसवाई जो सबबु बणिजी वञे। ऐं तव्हां ज़कात अदा करे ॾिसो, तजुर्बो करे ॾिसो ज़कात जो, पोइ ॾिसो तव्हांजे फ़सलनि में, आबादियुनि में अल्लाह ताला बरकत केतिरी थो ॾिए। क़ुरान करीम अल्लाह ताला फरमायो शैतान इंसान खे डिॼारे थो त अल्लाह जे राह में ख़र्च न कजे, ग़रीब ऐं मुफ़लिस थी वेंदे, फ़क़ीर थी वेंदे, पर अल्लाह सुब्हानो ताला जे रस्ते में तव्हां ख़र्च कंदो
अल्लाह रब्बुल इज़्ज़त अञा तव्हांखे वधाए ॾींदो। असीं उहे माण्हू आहियूं जेको शरीयत रोक रक़म ते 100 ते 2.5 रुपया रखिया आहिनि। रोक रक़म जॾहिं तव्हांजी रोक रक़म एतिरी थी वञे जो 52 तोला जेको आहे चांदी जे बराबरि रोक रक़म हुजे, पोइ उन ते ज़कात केतिरी ॾियणी आहे? जेको आहे सो 2.5 रुपया 100 ते 40 हिसो ज़कात ॾियणी आहे। उहा कॾहिं हर हफ़्ते न, हर महीने न, साल में हिकु दफ़ो। हाणे शैतान चवे थो त साल में 2.5 रुपया ॾींदे रोक रक़म ते त तूं ग़रीब, मुफ़लिस ऐं सुञो थी वेंदे। ऐं इहो साॻियो माण्हू हर हफ़्ते 100 रुपए जा जेको मोबाइल में इज़ी लोड कराए थो, 100 मां हिन वटि 70 रुपया अचनि था। 30 रुपया हर हफ़्ते ॾिए थो ऐं 2.5 रुपया साल में ॾियण लाइ तयारु कोन्हे। अंदाज़ो लॻायो, अल्लाह ताला जे दीन ते अमल कंदासीं, अल्लाह ताला जेको हक़ असांजे माल में ग़रीबनि मिस्कीननि जो रखियो आहे उहो हिसो उन्हनि ताईं पहुचाईंदासीं। अल्लाह ताला अञा असांखे बरकतूं अता फरमाईंदो। त मुंहिंजा दोस्तो, जीअं निमाज़ फ़र्ज़ आहे, ईअं गॾोगॾु ज़कात बि फ़र्ज़ आहे। ज़कात बि फ़र्ज़ आहे। ज़कात जो इनकारी उहो बि हिकु फ़र्ज़ जो मुनकिर आहे, जीअं निमाज़ न पढ़ण वारो हिकु फ़र्ज़ जो मुनकिर आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे, अल्लाह सुब्हानो ताला मूंखे तव्हांखे नेक साले अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, 5 वक़्त निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ ॾे, सुन्नत रसूल मुताबिक़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं वक़्त ते पाबंदी सां बा जमात निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला जीअं निमाज़ पढ़णु फ़र्ज़ आहे, ईअं जमात सां पढ़णु बि फ़र्ज़ आहे। इते बि का जेको आहे सो सहूलियत कोन्हे, नरमी कोन्हे। निमाज़ बा जमात पढ़णु बि इंतिहाई ज़रूरी आहे ऐं निमाज़ जो असुलु मक़सदु ऐं रूह जेको आहे उहो इंसान खे महसूस बि तॾहिं थींदो आहे जॾहिं उहो बा जमात निमाज़ पढ़ंदो आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला मूंखे तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।